ॾिसो माण्हू लॉकडाउन में भी चांहियूं पीअनि पिया, हाणे भी चांहियूं पीअनि था, त चांहि जे धंधे ते तव्हांजे कुछ फर्क आयो आहे? छा थियो आहे? असांजे चांहि धंधे ते फर्क आयो आहे, बिल्कुल आयो आहे। मिंट भी मां ॿुधायां थो। मूंखे जाम ख़ुशी थिए तव्हां इहो सवाल कयो अथव। मां ॿुधायां थो 20 सालनि खां मां चांहियूं ठाहियां थो, विकिरां थो, ऐं 20 सालनि जे करियर में मां जाम उतार चढ़ाव ॾिठा आहिनि। पपायूं गाड़ियूं खाधियूं आहिनि, चपाटूं भी खाधियूं आहिनि, लेकिन कॾहिं बि न हीअं न ॾिठो आहे कि यार माण्हुनि खे ॿाहिरि बीहारे छॾियूं, ॿाहिरि भी पीओ। माना सम्झो त दोस्तनि सां अंदरि वेही जेको लुत्फ़ आहे न चांहि पीअण, उहो मरी वेंदो आहे ॿाहिरि बीहण सां। ऐं इन करे असां माण्हुनि खे हफ़्ते खां थोरो थोरो अंदरि विहणु चालू कयो आहे, ऐं चयो आहे कि यार 5-10 मिंट खां वधीक न वियो, वधीक टाइम पास न कयो। थैंक यू सो मच। बस सम्झी वियो आहे? तव्हांखे लॻे थो न चांहि जो धंधो सवलो ईअं कोन अथव। तूं चुप कर 2 मिंट यार, पोइ ॻाल्हाइजे। त मां छा पई चवां, हा चांहि जो धंधो बि न सवलो कोन अथव। हूअं लॉकडाउन खां पहिरियों 3-3 बजे ईंदो हो भाई घर में। मां चवंदी आहियां यार रोटी त टुकुर खाए न माण्हू, कम त पिया थींदा रहंदा, एॾो कम छा आहे। मां मन फैशन डिजाइनिंग कई आहे, ऐं मां सोचे वेठी हुयमि कि मां न बुटीक खोलींदमि, वो भी वॾे स्केल ते। लेकिन सपना रातों रात टुटी पिया, लॉकडाउन अची वियो। हाणे घर वेठी आहियां, छा कयां ॿुधायो। सिंधी आहियां, ऑब्वियसली पंहिंजो नुक़सान त न ई करणो आहे। So I am. I think टीचर थियण हाणे ज़ुल्म थी वियो आहे न दुनिया में। मां 3 सालनि खां टीचिंग में आहियां, ऐं ख़बर अथव मां हिक बि छुटी न कंदी आहियां। पर हाणे जेॾीमहिल असां पेरेंट्स सां ॻाल्हायूं था त चवनि था यार असांखे ज़रूरत कहिड़ी आहे, तव्हां ऑनलाइन था पढ़ायो, ॿारनि खे कुझु सम्झ में त अचे कोन थो, कीअं पढ़ंदा ॿार ऑनलाइन। त हिन में असांजी कहिड़ी ग़लती आहे भाई? असां त पढ़ायूं था न। हाणे स्कूल वारा बि असांखे अधु पघारूं था ॾियनि, त मन स्कूल बि न हुजे, मथां ट्यूशन बि न हुजे, त तव्हां ॿुधायो न भाई असांजो घर कीअं हले, असांजा ख़र्च कीअं हलनि। खीरारनि जा ख़र्च लॻा पिया आहिनि, मायुनि जा ख़र्च लॻा पिया आहिनि, कोई बीहे थो अॼुकल्ह। तव्हां ॿुधायो सभिनी जा ख़र्च ईअं मरनि था सभु मथां अची। पहिरीं तारीख़ थिए थी बस। मां स्कूल वारनि खे चवंदी आहियां तव्हां सपोर्ट कयो न असांखे, असां बि त तव्हांजे टाइम ते सपोर्ट कयो आहे न तव्हांखे। मां बस शौक़ थी वई आहियां हाणे। मुंहिंजो बसर पटाटनि जो कमु आहे, मां ॿुधायां थो माना जाम सुठो हले। बसर थोड़ा हाणे महांगा थी विया आहिनि, पर हाणे छा कंदो माण्हू, कहिड़ा कहिड़ा सूरत ॾिसंदो। ऐं मूंखे नथो लॻे सिंधियुनि जे घर में बिना बसर काई भाॼी ठहंदी हूंदी। मुंहिंजे घर में न ठहंदी आहे। मथां पुणे मां मुंहिंजो दोस्त आयो कुमार, चई मूंखे बि बसर पटाटनि जो कमु चालू करणो आहे। चयो मां कर न छा आहे पोइ चयो मां बसर जी खल खण, जॾहिं मां बि बसर खायां थो 4-5 कुंडियुनि में पोखे छॾ। सुभाणे खां हर हिक कुंडीअ मां हिकु बसर निकिरणु चालू थी वियो, सॼी बिल्डिंग में विकिणियो। चयो मां हाणे मूंखे बि कमीशन खपे। पानी कोल्ड ड्रिंक जो धंधो उहो बि सभिनी खां बेस्ट आहे, ऐं पब्लिक जो हाणे जाम सुठो रिस्पॉन्स थो अचे। सुबुह बिस्लरियूं बि 50 कार्टून विकिया आहिनि। हाँ शुरू में माण्हू ॾकी विया कि यार कोल्ड ड्रिंकूं न पीओ, सर्दी न थी वञे, कोरोना न थी वञे, हिन करे कोल्ड ड्रिंकूं अवॉइड पिया कनि। हाणे बाक़ी सभिनी में डेयरिंग अची वई आहे, ॿार बि घर वेठा आहिनि त घराणी चुप वेंदा, उन्हनि खे बि कोल्ड ड्रिंकूं खपनि न। वॾा कीअं अड़े दाणो सां सोडा ॾियो, त सॼो कीअं कार्टून था खणी वञनि, सोडा जो बि कोल्ड ड्रिंकुनि जो बि। बसि ईअं ई मज़ो अचे थो, धंधो थिए थो। लॉकडाउन में तव्हां ट्वीट कयो कि हिन साल धंधे में ऐं पैसे में मेडिकल वारा सभिनी खां मथे आहिनि। हाणे त सभु धंधा चालू थी विया आहिनि, त छा हाणे बि तव्हां इहो ई मञींदा कि पैसे में मेडिकल वारा ई मथे आहिनि? हाणे त दुनिया मञींदी आहे। मां